नौशरो फेरोज़ डिप्टी कमिश्नर ऐं कैप्टन रिटायर बिलाल शाहिद राव जी अॻवानी में डिप्टी कमिश्नर ऑफिस खां रैली कढी वई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ कैप्टन रिटायर बिलाल शाहिद राव चयो त 27 अक्टूबर तारीख़ जो उहो कारो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं भारतीय फ़ौजनि कश्मीर ते गैर क़ानूनी ऐं गैर इख़लाक़ी कब्ज़ो कयो। असां अॼु जे ॾींहुं उहो वचन था करियूं त असां हर फोरम ते पंहिंजे कश्मीरी भाइरनि जी हिमायत जारी रखंदासीं। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर ताजफीन आलिम ऐं ज़िले काउंसिल चीफ ऑफिसर सैयद अली हैदर शाह, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर सैयद अली अहमद शाह, असिस्टेंट सोशल वेलफेयर सजाद मेमण, प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज नौशरो फेरोज़, खलीफ़ो मोहम्मद अफजल, मोहम्मद हनीफ मेमण ऐं ॿियनि खातनि जे ऑफिसरनि ऐं शहरी ऐं शागिर्द वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट फ़कीर मेहर अली बियन, नौशरो फेरोज़।